ॾेई शहर खां रिपोर्ट करे रहिया है गुलाम मुश्तबा खोसो। सोशल मीडिया सेंटर सिंध ते एहतियात कंदड़ ॿुधायो त सोशल मीडिया सेंटर सिंध जी अॻुवाण टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान मीडिया कोऑर्डिनेटर बदीन अली गुलाम खोसो खे धमकियूं ॾींदड़ नियाज़ मोहम्मद उर्फ नियाज़ू पठान मनशाद फिरोशन खे ॿुधाइण था चाहियूं त इनशाला तमामु जल्द आयस जहिड़े मूज़ी मर्ज़ जेको फैलिजी रहियो आहे उन फर्दनि खे फिलफोर गिरफ़्तार करे कानून जे कटाणे में आंदो वेंदो। तेसिताईं एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। जंहिंमें प्रेस तर्जुमान गुलाम मुश्तबा खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध, प्रेस तर्जुमान टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान ऐं अलाबशर दलवाणी मेंबर सिला बदीन टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध, मोहनलाल कोहली सोसाइटी फॉर सोशल सपोर्ट एंड प्रोटेक्शन बदीन ऐं मुख़्तलिफ़ बिरादरी जे माण्हुनि जो एहतियात पुरज़ोर मुतालबो कयो वियो त SSP बदीन साहब जल्द खां जल्द इन मनशात फिरोशन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जे साफ़ियुनि सां अहिड़ो वहिंवार हूंदो त बाक़ी अवाम कहिड़ी इंसाफ़ जी उमेद रखंदी। सोशल मीडिया सेंटर सिंध जे सरवाण मोहतरम अली गुलाम खोसे खिलाफ़ जेका पिरोपेकड कई बि वञे उहा सोशल मीडिया सेंटर ॾेई शहर रद्द करे थी ऐं जेकी मनशात फरोश न्याज़ू पठान ऐं उनजी टीम जेके धमकियूं ॾियनि पिया उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में असीं मज़म्मत कयूं था। असां SP बदीन खे पुरज़ोर अपील कयूं था त उन मनशात फरोशनि जो घेरो तंग कयो वञे ऐं उनखे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे।